अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाल आबरू ऐं माहिया फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन। सिंध में बोर्ड मुतासरनि जे घरनि जी अॾावत लाइ सर्वे थी रही आहे। हुकूमत मुतासरनि खे बिना मुआवज़े जे घर ठहिराए ॾेई रही आहे। बोर्ड मुतासरनि जी बहाली में वर्ल्ड बैंक सहकार करे रही आहे। जल्द सर्वे मुकमल करे अॾावती मरहले में दाख़िल थी वेंदासीं। नए सिर तामीर जे कम खे शफ़ाफ़ बणाइण लाइ कमु कयो पियो वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। सिक्योरिटी फोर्सेस जो लखी मरवत में ऑपरेशन 12 दहशतगर्द मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े में हथियार ऐं अफ़गान करंसी बि हथ। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस लखी मरवत में ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो। लाहौर हाई कोर्ट PTI जे 43 मेंबरनि जो इस्तीफ़ा मंज़ूर करण जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। जस्टिस करीम PTI जे 43 मेंबरनि जो इस्तीफ़ा मुअत्तल करण जो हुकुम ॾिनो। अदालत इलेक्शन कमीशन समेत ॿिनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। लाहौर हाई कोर्ट क़ौमी असेंबली जे तकनि में चूंडूं कराइण खां रोके छॾियो। तुर्किया ऐं शाम में ज़िलज़िले क़यामत बर्पा करे छॾी। तुर्किया ऐं शाम में आयल ज़िलज़िले खां पोइ हर तरफ़ तबाहीअ जा मंज़र। मजमूई तौर फ़ौतियुनि जो अंगु 8000 थी वियो। सख़्त थधि ऐं बर्फ़बारी सबबु इमदादी कार्रवाइयुनि में ॾुखियायूं। मलबे में दॿिजी वियल माण्हुनि खे कढण लाइ सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन जारी। फ़ौतियुनि जो अंगु वधण जो ख़दशो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्किया जो दौरो मुलतवी करे छॾियो। वज़ीर आज़म ख़राब मौसम ऐं तुर्किया क़यादत जी बहाली जे कमनि में मसरूफ़ियत सबबु दौरो मुलतवी कयो। तुर्किया दौरे जी तारीख़ जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो। चीन ग़लतियूं करण खां पासो करे अमरीकी ख़ुदि मुख़्तियारी ख़तरे में विधी वई त उन जो भरपूर जवाब ॾींदासीं। चीन सां मुक़ाबिलो चाहियूं था, तकरार नथा चाहियूं। असांखे अञा घणो कुझु करणो आहे। दुनिया जे कंहिं बि मुल्क खां बहितर पोज़ीशन में आहियूं। अमरीका में अवाम जी आमदनी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। कोरोना वायरस सबबु महांगाईअ जो मसइलो आलमी आहे। अमरीका में आम वापे जी शयुनि जे अघु में घटिताई थी रही आहे। अमरीकी सदर जो बाइडन जो तक़रीब खे ख़िताब। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु थींदो। 7 नुकाती एजेंडा जारी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर एकता ॾींहं जे हवाले सां ठहराव पेश कंदो। गडियल इजलास में कश्मीरियुनि ते भारती ॾाढ जी मुज़म्मत में ठहराव बि पेश कयो वेंदो। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि जो रेफरेंस। आगा सिराज दुरानी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। सिंध असेंबली जे स्पीकर ज़मानत वारी दरख़्वास्त ते नैब अख़्तियारनि खे नोटिस जारी। अदालत नैब प्रोसिक्यूटर ऐं ॿियनि खां 23 फ़रवरी ताईं जवाब तलब करे वरितो। एहतिसाब अदालत आगा सिराज दुरानी जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी हुई। कराची जे इलाइक़े जंजाल ॻोठ में रेंजर्स ऐं पुलिस जी गडियल कार्रवाई। ॿ ॾोहारी गिरफ़्तार थियल ॾोहारनि में आलम ख़ान महसूद ऐं आदिल महसूद शामिल। रेंजर्स तर्जमान चवे तो ॾोहारनि जे कब्ज़े मां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे। मिठी वेझो मुबैना तौर ॾाढाई जो निशानो बणियल नींगरी खे मेडिकल चेकअप लाइ सिविल अस्पताल आंदो वियो। सिविल अस्पताल मिठी जी डॉक्टरियाणियुनि पारां नींगरी जो चेकअप करे जुज़ा वरिता विया। शुरूआती रिपोर्ट में नींगरीअ सां ॾाढाई जो शक ज़ाहिर। मटियारी में पुलिस नौजवान खे घुटा ॾेई क़तल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करे वरितो। कुझु ॾींहं अॻु 30 सालनि जे वली मोहम्मद जो केले जे फसल मां लाश मिलियो हो। सेखाट पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार रमेश खे गिरफ़्तार करे वरितो। ॾोह जो एतिराफ़। पीर जो ॻोठ वेझो कच्चे में हथियार बंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। केटी ज़मान शाह में हथियार बंदनि हथां ग़ुलाम अब्बास नारे जो क़तल थी वियो। पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। कंदकोट में हथियारबंद ऑयल टैंकर ड्राइवर ऐं क्लीनर खे मुबैना अगवा करे विया।
बी सेक्शन थाने जी हद मां ड्राइवर मोहम्मद अली मंगी क्लीनर अगवा। गौसपुर में 12 ॾींहं अॻु मच्छी बिंडो इंडस तां अगवा थियल मुग़वी खे पुलिस बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मुक़ाबले दौरान मुग़वी ज़फ़र गोलो खे बाज़ियाब करायो वियो।